प्यारा भाउरो ऐं भेनरो, नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जी तरफ़ां तव्हां सभिनी देशवासियुनि खे सलाम ऐं नमस्ते। असां सभु डॉक्टर्स, नर्सिस, हॉस्पिटल्स, NGOs, जल सेना, थल सेना, वायु सेना, पुलिस कर्मी, सफाई कर्मचारी, मीडिया वारा, इंटरनेशनल राज्य, असांजा मंत्री ऐं सभिनी खां मथे असांजा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, जिन जे वजह सभु कार्य थी रहिया आहिनि। कोरोना वीरनि खे असां सभिनी जे तरफ़ां लख थोरा ऐं महिरबानियूं।